भारत जी मक़बूल अदाकारा परिणीती चोपड़ा रिवायतुनि खां हटी करे पंहिंजी शादीअ खे मुख़्तलिफ़ अंदाज़ में मल्हाए रही आहे। हीअ कुंवार शादीअ जे लिबास में न पर क्रिकेट लाइ ड्रेस में नज़र अचे थी। परिणीती चोपड़ा न रुगो सुठी अदाकारा पर सुठी ॻाइणी बि आहे, पर हाणे लॻे थो त रांदियुनि में बि हिन जी सुठी दिलचस्पी आहे। भारतीय अदाकारा परिणीती चोपड़ा पंहिंजी शादीअ जी ख़ुशीअ खे ॿीणो कंदे चोपड़ा वर्सेस चड्ढा मुक़ाबलनि जूं दिलचस्प वीडियोज़ ऐं तस्वीरूं जारी कयूं आहिनि। परिणीती चोपड़ा ऐं भारतीय सियासतदान राघव चड्ढा जी मुहबत सां भरपूर शादीअ जो हिकु लम्हो ॾिसण वटां साबित थी रहियो आहे ऐं इन जे करे संदन मुहबत, दोस्ती ऐं गॾियल अंडरस्टैंडिंग वाज़े थी रही आहे। ॿिन्ही जी मुहबत जो सफ़र हलंदड़ साल जी शुरूआति में अवामी माॻनि ते डेटिंग कंदे नज़र आयो ऐं सेप्टेंबर जी आख़िरी हफ़्ते में पंहिंजी हक़ीक़ी मंज़िल ताईं पहुतो। जिते गुज़िरियल हफ़्ते जोड़े जी तस्वीरुनि ऐं वीडियोज़ माण्हुनि जो ध्यानु हासिल कयो, हिते हाणे परिणीती तरफ़ां जारी कयल तस्वीरुनि ऐं वीडियोज़ सभिनी खे हैरान करे छॾियो आहे। परिणीती चोपड़ा जी वीडियो में चोपड़ा ख़ानदान ऐं चड्ढा ख़ानदान खे हिकु रिज़ॉर्ट ते मुख़्तलिफ़ आउटडोर गेम्स खेॾंदे ॾिसी सघिजे थो। पर जेकॾहिं रांदियुनि खे ॾिसिजे त सभिनी रांदियुनि में हिक ख़ानदान जी सोभ ॿिए ख़ानदान जी सोभ ई लॻे थी। मुहबत सां भरपूर इन्हनि मुक़ाबलनि में क्रिकेट मैच, स्पून रेस, म्यूज़िकल चेयर, बिल्डिंग ब्लॉक्स गेम ऐं 3 लेग रेस शामिल आहिनि। हिन वीडियो जे कैप्शन में परिणीती चोपड़ा लिखियो त शादी लाइ नयुनि रिवायतुनि जो बुनियादु रखी रहिया आहियूं। न कोई परेशान आहे, न कोई ड्रामो आहे, रुगो असांजी फैमिली लुत्फ़ अंदोज़ थींदे असांजी मुहबत जो जश्न मल्हाए रही आहे।